साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे ये ॻाल्हियूं अहमियत वारियूं अथनि हर दौर में तिन सां दिलियूं लॻ साईं एजाज़ शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे सैदन जो ही अवाम जशीरादिन के सलाम सैदन जो ही अवाम सिंधी ऑडियो के सलाम साईं एजाज़ शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे ये ॻाल्हियूं अहमियत वारियूं अथनि हर दौर में तिन सां दिलियूं लॻ साईं एजाज़ शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे जिन कौम सदी आहे शिराज़िन जी ॻाल्हि वॾी जिन माण्हू घणा जिन कौम सदी आहे शिराज़िन जी ॻाल्हि वॾी साईं एजाज़ शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे ये ॻाल्हियूं अहमियत वारियूं अथनि हर दौर में तिन सां दिलियूं लॻ साईं एजाज़ शाह शिराज़ी साईं सिंधी शफ़क़त ऑडियो शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे सुठा की कहला सुठा पर अवाम के आइन सैद मिठा कहला सुठा की कहला सुठा पर अवाम के आइन सैद मिठा साईं एजाज़ शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे ये ॻाल्हियूं अहमियत वारियूं अथनि हर दौर में तिन सां दिलियूं लॻनि साईं एजाज़ शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में दा आहिनि ये कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे कुर्ब संदन भरे पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे
मोहम्मद चवे उॾिराए चवे पई ॿिन्ही भरनि जी ॻाल्हि हले। अली मोहम्मद चवे उॾिराए चवे पई ॿिन्ही भरनि जी ॻाल्हि हले। साईं एजाज शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में ईंदा आहिनि। इहे कुर्ब संदन भर पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे। कुर्ब संदन भर पेर अचनि चाहे मरणो हुजे या परणो हुजे। ये ॻाल्हियूं अहमियत वारियूं अथनि हर दौर में तिन सां दिलियूं लॻनि। ये ॻाल्हियूं अहमियत वारियूं अथनि हर दौर में तिन सां दिलियूं लॻनि। साईं एजाज शाह शिराज़ी साईं शफ़क़त शाह शिराज़ी हर काज में ईंदा आहिनि। ये कुर्ब संदन भर